बीटा थैलीसेमिया हिकु जीनियाती रत जी बीमारी आहे जंहिंमें रत में हेमोग्लोबिन जी खोट थींदी आहे। हेमोग्लोबिन हिकु प्रोटीन आहे जेको रत जे ॻाढ़नि जीव घड़नि में हूंदो आहे ऐं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि खे ऑक्सीजन फराहम कंदो आहे। बीटा थैलीसेमिया में रत में हेमोग्लोबिन जी पैदावार में ख़राबी थींदी आहे जंहिंजे करे रत जी खोट या अनीमिया या ॿिया सिहत जा मसइला पैदा थींदा आहिनि। बीटा थैलीसेमिया वालदेन मां ॿारनि खे विरासत ज़रिए मुंतक़िल थींदी आहे। जेकॾहिं ॿिन्ही वालदेन में बीटा थैलीसेमिया जो जीन मौजूदु हुजे त संदन ॿारनि में 25% इम्कान हूंदो आहे त उहे बीटा थैलीसेमिया मेजर जो शिकार थी वेंदा। बीटा थैलीसेमिया मेजर हिन मर्ज़ जो सभ खां ॾुखियो क़िस्म आहे। बीटा थैलीसेमिया मेजर वारनि ॿारनि खे नंढपण खां ई वरी वरी रत जी ज़रूरत पवंदी आहे, न त हू जल्दी फ़ौत थी वेंदा आहिनि। पाकिस्तान में बीटा थैलीसेमिया जी शरह वधीक आहे, ख़ासि तौर ते बलोच ऐं पख्तून अक्सरियत वारनि इलाइक़नि में इहो मसइलो गंभीर आहे, छो त हुते ख़ानदान खां ॿाहिरि शादी नाहे कई वेंदी। हिकु अंदाज़े मूजिबि पाकिस्तान में तक़रीबन 98 लख माण्हू थैलीसेमिया जो शिकार आहिनि, जॾहिं त हर साल 9000 ॿार हिन बीमारीअ सां पैदा थी रहिया आहिनि। रिपोर्टुनि मूजिबि तक़रीबन 10 लख माण्हू बीटा थैलीसेमिया जा कैरियर आहिनि, यानी उहे पंहिंजे ॿारनि खे इहा बीमारी मुंतक़िल करे सघनि था। हर साल 5000 खां 6000 ॿार बीटा थैलीसेमिया मेजर में मुतासिर थियल पैदा थी रहिया आहिनि, जिन जी हयाती बचाइण लाइ वॾे अंग में रत जी ज़रूरत पवंदी आहे। बीटा थैलीसेमिया जो को बि मुस्तक़िल इलाज नाहे, पर इन जी रंड रोक ऐं मुक़ाबिलो करण लाइ कुझु उपाउ वठी सघजनि था। माहिरनि जो चवणु आहे त रत जी शादियुनि खां पासो करणु घुर्जे, छो त इन सां बीटा थैलीसेमिया जे जीन खे हथी मिले थी। रत जे तफ़सीलनि जी जांच करणु घुर्जे त जीअं बीटा थैलीसेमिया जे कैरियर जी सुञाणप थी सघे। ॻोल्हारी थियण बाद ॿार जी जीनियाती जांच कजे त जीअं बीटा थैलीसेमिया जी सुञाणप करे सघिजे। बीटा थैलीसेमिया मेजर वारनि ॿारनि खे वक़्त सिर रत ॾियण जो बंदोबस्तु करे उन्हनि जी हयाती बचाइण जी कोशिश कजे। अहिड़नि ॿारनि खे ॿियनि इलाजनि मिसाल तौरु आयरन गोरियूं, फोलिक एसिड, इन्फेक्शन या बचाव समेत ॿियूं दवाऊं डॉक्टरनि जे नुस्खे मूजिबि ॾियणु घुर्जनि। बीटा थैलीसेमिया वारनि ॿारनि खे ख़ुशी ऐं तहफ़ुज़ जो माहौल ॾियणु घुर्जे त जीअं संदन ज़हनी सिहत बहितर रहे। हिन मर्ज़ जे हवाले सां अवाम खे आगाह करणु ज़रूरी आहे त जीअं हिन जी रंड रोक ऐं मुक़ाबले करण जी हौसला अफ़ज़ाई थी सघे।